लीडर टीवी जे ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलेकार। आदर्श अवां मशहूरु थिया आहियो शेख हयाज़ ते कयल हिकिड़े मुशाहिदे जंहिंखे पोइ तनक़ीद, पोइ तबरे, पोइ तंज़ जो नालो नुक्तचीनी जी ॻाल्हि आई। हालांकि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि पेश कई त हीअ ॻाल्हि हिन नमूने जी आहे। उहा ॻाल्हि आई त आउं चाहियां थो त ॾिसंदड़नि खे इहो सरबस्तो हवालु ॿुधायो, छो त सिंध जे तमामु घणनि माण्हुनि खे इहा त ख़बर आहे त आदर्श सुठो माण्हू न आहे, आदर्श ख़राबु माण्हू आहे, आदर्श तमामु बहितरीनु माण्हू आहे, आदर्श घटि बहितरीनु आहे। पर आदर्श जे इन मामले ते असुलु ॻाल्हि छा आहे, उहा जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदव तव्हांजी वॾी महिरबानी। साईं, असुल में ॻाल्हि इहा आहे त मां कूड़ कोन ॻाल्हाईंदुमि। ॻाल्हि इहा आहे त मां पढ़ाकू आहियां, इहा माना सभिनी खे ख़बर आहे। सो हिकु पढ़ाकू, ॿियो मुंहिंजी जेका सो आहे मेमरी शार्प आहे। पोइ जॾहिं बि मां को शेर या का कहाणी या को मज़मून पढ़ंदो आहियां त मूंखे क्लिक थींदो आहे त हीअ अॻ में किथे पढ़ियलु आहे। पोइ थोरो ज़हन रोड़ाइण सां ख़बर पइजी वेंदा आहे त भई हीअ जेका शइ तूं पढ़ी आहे इहा अंग्रेज़ीअ में हिन जी आहे। पोइ मूंखे यादि आहे 88 में हिते YMCA हॉल में बुक फेयर लॻो हुयो। मूंसां शिकारपुर जो दोस्त रियाज़ अहमद शेख हो, उर्दू स्पीकिंग हो, शाइर हो, उहो हाणे कराची में थो रहे। उहे गॾु हुजे। पोइ मां 2 किताब मूंखे मिली विया। हिकिड़ो हुयो तर्किश वर्सिस जेको पेंगुइन वारनि जो छपियल हो, ॿियो हुयो राइटिंग फ्राम मिडल ईस्ट, जंहिंमें मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं नज़्म कहाणियूं वग़ैरह हुया। इहे मां वठी वयुमि, शिकारपुर पुगुमि, रखी छॾियमि। उन खां पोइ पढ़ी रखी छॾियमि। कुझु सालनि खां पोइ शेख हयाज़ साहब जो किताबु आयो, सुगंध पब्लिकेशन लाड़काणो तरफ़ां, क्राउन साइज़ में, वाटूं फुलनि छायूं। उहो मां पढ़ियो। शेख हयाज़ तमामु वॾो शाइर आहे, उहो लफ़्ज़ न आहिनि जो उनजी का तारीफ़ कजे। सो मां जॾहिं उहे नज़म पढ़िया नंढा नंढा त मूंखे ज़हन में आयो त इहे मुंहिंजा किथे पढ़ियल आहिनि। पोइ थोरो सोचण खां पोइ ख़बर पई इहे जेके तूं कराचीअ खां अंग्रेज़ीअ में वठी आहीं, तर्किश वर्सिस ऐं राइटिंग फ्राम मिडल ईस्ट, इहे इन में हूंदा। पोइ मां ॾिठा त उहे वाक़ई उन्हनि में हुया। 26-27 हुया, मतिलबु चवणियूं हुयूं तर्किश, उहे बि शेख हयाज़ साहब तर्जुमो कयूं, इन किताब में आयूं। पोइ मां सोचणु लॻुमि त यार एॾो वॾो शाइर इहो हरकत कई आहे, सुठी न आहे। पर मां चयुमि हालांकि इहे को एॾियूं वॾियूं पावरफुल के नज़म या चवणियूं कोन हुयूं जो चऊं हा त साईं हयाज़ साहब हे करे ऐं पंहिंजे नाले हो कयूं आहिनि। हुयूं बि ईअं आम नमूने। पर हिकिड़ो क्लिक थियो त हिन ईअं कयो छो, जॾहिं इन खां वधीक हिन जा नज़म गज़ल आलीशान ॿिया हुया। बहरहाल पोइ मां चयो साईं इहो शेख साहब खां पुछणु खपे। पोइ हयाज़ अपड़ो हूंदो असांजो दोस्त, उनजो तालुक़ु हुयो शेख साहब सां। मां ज़िक्र कयो, मां यार हे मसइलो ईअं आहे, शेख साहब सां मिलूं, वज़ाहत वठूं। जी भली। पोइ शेख साहब ॾे सखर रहंदो हुयो। हुन महिल जिनाज़ बिल्डिंग में वियासीं, रोहताक में वियासीं त साईं अदल सुमरो साहब शाइर उहो वेठो हुयो ऐं साईं जा शेर नकुल कंदो हो, फेर कंदो हुयो, उहो करे रहियो हो। असां वेठासीं, साईं अदल मिलियो, आवाज़ शेख साहब जी, साईं अचे थो, वेहो। शेख साहब आयो, सुहिणे नमूने मिलियो। त मां इहो बि न पियो चाहियां, छो त हयाज़ मुंहिंजो क्लोज़ फ्रेंड हो, उनखे त ख़बर हुई। मां इहो बि न पियो चाहियां त साईं अदल जे खे इहा ख़बर पए त हीअ हरकत शेख साहब कई आहे। उहो मां शेख साहब खे चयो, साईं मूंखे थोरो अकेलाइप में ॻाल्हाइणो आहे तव्हां सां। शेख साहब वरी थोरो पंहिंजे स्टाइल जो माण्हू हो, मुनफ़रद माण्हू हो। उन्हनि पंहिंजे कड़केदार आवाज़ में माना चयो त पोइ माना अदल सुमरे ॾांहुं इशारो करे चयईं त माना मां हिन शरीफ़ माण्हूअ खे चवां त तूं उथी वञ। थोरो माहौल सेंसिटिव थी वियो। पोइ असां 2-3 मिंट रखी उथियासीं। दरवाज़े ते पुगुमि त चयईं शेख साहब सॾु कयो, पुट छा मसइलो आहे। मूं चयोमांसि साईं हाणे
मां वरी ॿिए दफ़े ईंदोमांव, पोइ वरी ॻाल्हाईंदासीं। ईअं पोइ वरी हलिया आयासीं। पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो उन महिल उमिरि बि नंढी हुई, हिकिड़ो अना जो मसालो बि बणायो मां, हर बिल्कुलु मां कोन ॻाल्हाईंदुमि। पोइ इहो मज़मून लिखियो, इबरत मैगज़ीन में छपियो, जेको ज़ाहिर आहे अॼु ताईं इहा टिकिली लॻल आहे त आदर्श उहो जंहिं शेख हयात तनक़ीद कई। अॻिते हली छा थियो, इख़लाक़ अंसारी साहिबु असांजो सुठो फिक्शन राइटर आहे, उन सां आहे मुहबत आहे। उहो लाड़काणे में वेठा हुआसीं त इहा ॻाल्हि निकिती। शेख साहिबु ज़ाहिर आहे हिकिड़ो न रुॻो जीअरे मौज़ू हुयो, अॼु ॾींहं ताईं बि उहो ई मौज़ू आहे असांजे सिंधी अदीबनि में। तो मां सम्झां इहो वाहिद माण्हू आहे जेको घणो मौज़ू बणियलु हूंदो आहे, मरण खां अॻु में बि, मरण खां पोइ बि। ऐं इहा वॾी ॻाल्हि आहे। हो छो जबल हो न, जबल जी त तारीफ़ थींदी आहे। कारूंजर जी जबल जी तारीफ़ थिए थी त अयाज़ बि त कारूंजर हो। पोइ इख़लाक़ अंसारी साहिबु ॿुधायो तीअं त इहो हिते ज़ैब सिंधी साहिबु पब्लिशर हो, पोइ साईं जा किताब छपाईंदो हुयो। मूंखे चई यार साईं खां मुसवदो वठिणो आहे, हल त हलूंसि। पोइ असां सखर वियासीं, सखर मिलियासीं त पोइ ज़ैब सिंधी साहिबु चयो साईं उहो किताबु छपाइणो आहे नज़म। पोइ चई पुट हाणे ॻाल्हि इहा आहे त फाइल पियो आहे, पर इन में गज़ल ॿधल कुझु कोन्हे, सभु थी नसरी नज़म आहे। ॿियो इन्हनि में मुंहिंजा घणे भाङे तर्जुमा थी, तूं बाबा हफ़्तो छॾ, हफ़्ते खां पोइ खणी वञजांइ त मां हिननि में थोरी छंड छाण बि कंदुमि, 2 अखर बि लिखंदुमि। ज़ैब सिंधी साहिबु वरी पंहिंजी सोच जो मालिक हुयो, हुनखे चई साईं बसि मां पाण ई उहो कंदुमि, तव्हां छॾियो हिनखे, मां वेठो आहियां नी, 2 अखर मां ई लिखी छॾींदुमि। शेख साहिबु ॾाढो माना हिन में मामले में पोइ वरी इजाज़त ॾिनई त हुनजो फाइल में हथु विधो त वरी अयाज़ साहिबु रोके न सघियुसि। त पोइ उनजे ग़लतीअ जे करे इहो छपिजी वियो, न त शेख साहिबु जेको आहे हुनखे समझो त मन बि कई। पोइ इहा मतिलबु पोइ वरी ख़बरां पयूं त बाबा हे शेख साहिबु हिन में ग़लती न आहे, पब्लिशर जी ग़लती आहे। पोइ इहो एतिराफ़ ज़ैब सिंधी साहिबु फ़खुर ज़मान जे दौर में बैन अल-अक़वामी कॉन्फ्रेंस जंहिंमें अयाज़ साहिबु सेशन रखियो हुअऊं, हुन में इहो एतिराफ़ बि कयो हुई हुन दादा इहा मुंहिंजी ग़लती हुई। पोइ बहरहाल शेख साहिबु मूंसां मुहबत कंदो हुयो। हिकिड़ो कराचीअ में जबीस होटल में प्रोग्राम हुयो रमज़ान अवल मरहूम जे नसरी नज़मनि जे किताब जो, जंहिंमें शेख साहिबु सदारत कई हुई, मां महिमान ख़ासि ऐं मरहूम केर शौकत मरहूम ताजल बेवस ख़ासि महिमान हुयासीं। त हाणे शेख हयात ॾाढो मासूम माण्हू हो। शेख साहिबु खे माना जीअरे जेके पथर लॻा न ताईं, त मां थो चवां कमाल जो माण्हू हो। हुन जेको शाह साईं जो शेर आहे, ॿार बाफ़न निकिरे कॾहिं न कंहिं लाइ शिकायत कयईं त भई हिन इरशाद शेख पथर हुयूं, रब्बानीअ पथर हुयूं, सवाल ई पैदा न थो थिए। वॾो माण्हू हिन मामले में बि अंदर में सूरु पीअंदो वेंदो हुयो। ॿार कॾहिं लाइ कंहिंजे लाइ बि अलाए तरक़ी पसंदि रुजत पसंदि त पंहिंजी जाइ ते, पर तरक़ी पसंदनि बि हुनखे रतो छाण कयो, पर उफ़ न कयईं। उहो शेख साहिबु तमामु वॾो माण्हू हो, मासूम माण्हू हुयो। पिछाड़ीअ में हुनखे जेके जीअरे न मारे सघिया उन्हनि मोए मारे छॾियोसि, जो हुनजी वसियत हुई त शिकारपुर में भेण जे भरिसां पूरियो वञे, बि हुनखे रद्द करे करार ढंढ में उछलायो वियो। ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿुधायांव, भिटाई साहिब ॾे तोड़े मशहूरु मारूफ़ वञनि था शाइर अदीब त हिन ॾे नथा लड़नि, कंहिंखे यादि ई न आहे। छो त इहो सबबु इहो आहे त उहो कंहिंखे यादि इन करे बि न आहे त हाणे भिटाई साहिब नो थी आयासीं, अयाज़ कुंड में उछलायल जे उन जे भरिसां हुजां या हो हुजां त माण्हू हाज़िरी भरनि हा। इहो अलम इहो आहे। शेख साहिबु तमामु वॾो माण्हू हुयो, तमामु वॾो शाइर हो। आदर्श इहा जेका ॻाल्हि अव्हां कई आहे, इहा कॾहिं किथे तव्हां लिखी का वज़ाहत पंहिंजे पारां कई अथव त असुलु ॻाल्हि हीअं थी? मां सम्झां थो इहो तव्हांजो संडे मैगज़ीन में जेके नोटबुक जा वर्क ईंदा उन में मां लिखियो हुयो। ऐं अच्छा मज़ेदार ॻाल्हि ॿुधायो डॉक्टर अयूब साहिबु त इन हवाले सां वरी मूं ते इहो हिकिड़ो माना ऑफिसर न हुअण करे या सेक्रेटरी न हुअण जे करे इहो बि लॻंदो आहे इल्ज़ाम त इन खे तनवीर अब्बासीअ ॾिना हुया या ताजल बेवस।
हाणे इन जो मां हिकिड़ो ॿुधायांव त इहो मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मुताले जो हो आहे। इहे ग़लति इल्ज़ाम आहिनि, उहे हिकिड़ा जेके मशहूरु माण्हू हूंदा आहिनि उहे हणंदा आहिनि। भला ॻाल्हि मुताले जी न हिकिड़ो ॿियो ॿुधायांव न साईं, जेकॾहिं अयाज़ खे या तनवीर दाजल खे इहे शयूं मिलंदा न, उहो पंहिंजो कदु वधाइनि न। मूंखे मां त सुञाणींदो बि न आहियां, मूंखे काॾो शिकार पियो ॻोल्हे लहे अची शेर ॾेई आहे। सो इहो क्लियर कयांव त इहो बि इल्ज़ाम मूं ते ग़लति, तुंहिंजो पंहिंजो कयल आहे, मुंहिंजो पंहिंजो आहे। हा न, मुंहिंजो पंहिंजो पोरियो आहे साईं। हर पर मां हाणे ग़लति न ॻाल्हाईंदुमि न कूड़ ॻाल्हाईंदुमि। फ़ाइदो कहिड़ो आहे? आख़िरी सुवाल थो पुछां जी त अॼु जे नौजवान नस्ल खे, नौजवान अदीब खे पढ़ण ऐं लिखण जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा, उहो असांजे मार्फत जे ॿुधायो। माना हाणे ॻाल्हि इहा आहे, सही सिधी ॻाल्हि आहे त दुनिया में फेसबुक, ट्विटर सभु कुझु आहे, पर हुते किताब उहे लखनि में इन करे थो छपिजे जो उहे उन्हनि जेको फेसबुक आहे या जेको आहे सो ट्विटर आहे, उहो कलाकु वेहंदा आहिनि सुबुह जो, कलाकु वेही वरी पंहिंजा कम पाण कंदा आहिनि, पढ़ंदा बि आहिनि। अॼु बि तव्हां मेट्रो ट्रेन में चढ़ंदो, बस में चढ़ंदो, किताब हूंदो, रिसालो हूंदो ऐं जेको आहे सो अख़बार हूंदी। जंहिंखे न हूंदी उनखे माण्हू चरियो सम्झंदा, त भई ईअं ई आहे, ख़ुश्क आहे। असां वटि अलमियो इहो आहे त फेसबुक ज़ाया कयो आहे असांजे पढ़ंदड़ खे बि लिखंदड़ खे बि। 24 कलाक फेसबुक ते वेठा आहिनि ऐं उनजो को बि माना आउटपुट को बि कोन्हे, बसि फोटू पंहिंजो। जीअं मां चयुमि त बाबा हर माण्हू नरगिस जो शिकार, मां बि आहियां, मां बि इनवॉल्व थो रहां, पोइ इहा ग़लती आहे। पोइ इन जे करे नौजवान रखनि था पंहिंजे गज़ल या नसुर, बसि पोइ उहे उते ई बसि ख़ुशि था थियनि, हिक ॿिए खे पढ़नि कोन था। त मुंहिंजो नौजवान खे इहो ई पैगाम आहे त बाबा 99% पढ़ो, 1% लिखो, किताब जे वेझो अचो। असां वटि अलमियो इहो आहे त दुनिया जे मुल्कनि में जेके बि राइटर आहिनि त उहे 99% पढ़ंदा आहिनि, 1% लिखंदा आहिनि ऐं 1% बि उहे रीराइट कंदा आहिनि अलाए घणा दफ़ा। असां वटि माना असांजा कई राइटर अहिड़ा आहिनि ॼण ओथ कमिश्नर आहिनि, टाइप राइटर टाइप करे तयारु करे था ॾियनि नाविल। उहो ज़ाहिर आहे कचो फिको आहे, इन करे पियो। असां ॾाढो सुठो पढ़ियो लिखियो दोस्त आहे रफ़ीक मंगी, उन ॾाढी सुठी ॻाल्हि कई। अॼु हिते वेठा हुआसीं असां आर्ट्स काउंसिल में, जी साईं मां इहो हिकिड़ो किताबु पढ़ियो, राइटर्स एट वर्क, जेके अदीबनि जा इंटरव्यू आहिनि। त हिकिड़ो अदीब पियो चए त मां नाविल लिखियो, 6 दफ़ा रीराइट कयो, पसंदि न आयो, मां उछलाए छॾियो। ॿिए नाविल ते हिकिड़े जुमिले में कामा मां मुंझी पियुमि, ॾियां या न ॾियां, 3 ॾींहं मां इहे ज़ाया कया त भई ॾियणु खपे या न खपे। त एॾी सोच सम्झ सां कामा ते उहो 3 ॾींहं थो लाहे, त ज़ाहिर आहे उन्हनि जूं शयूं शाइकार हूंदियूं न। असांजा राइटर टाइप था कनि, ज़ाहिर आहे पोइ उन्हनि जो इहो ई असरु थींदो। महिरबानी करे किताब ते अचो, सुठी ॻाल्हि इहा आहे त 99% पढ़ो, 1% लिखो। आदर्श, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो। मां वेंदे वेंदे आदर्श जी ॻाल्हि खे रिपीट कयां थो, बल्कि इहा असां सभिनी जे लाइ नई ऐं अहम ॻाल्हि आहे। उहा हीअ आहे त 99% पढ़ो ऐं 1% लिखो। असांजो अॼु जो अदीब नौजवान हुजे या सीनियर हुजे, उहो जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झी वियो ऐं इहा ॻाल्हि रुॻो आदर्श जी ॻाल्हि न सम्झो, पर जेके बि लेखक आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी जे आदर्शनि मां हिकिड़ो आदर्श इहो बि सम्झनि त असांखे 99 किताब पढ़ी पोइ हिकु किताब जे लिखण जे बारे में सोचणु खपे ऐं उनखे बि कई दफ़ा रीराइट करणु खपे। ऐं असांखे असांजा वॾा चवंदा हुआ त ॿारनि पाणिनि में धोइण खां पोइ ई शयूं साफ़ु थियनि थियूं, इन करे साफ़ु शयूं पंहिंजे नसलनि खे पढ़ाइणु खपनि। लीडर टीवी जे इन प्रोग्राम में मोकिलाणी वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु थींदासीं। अव्हांजी वॾी महिरबानी।